वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि असांजी जारी आहे। आम चूंडनि जी ॻाल्हि कयूं पिया। सियासी जमातनि पारां पावर शो कया पिया वञनि। जेकी तयारियूं आहिनि आख़िरी मरहले में दाख़िल थी वियूं आहिनि। पीपल्स पार्टी पारां छाछरो में जलसो मुनक़िद कयो पियो, जंहिंमें पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कयो आहे ऐं ॿिनि सियासी पार्टियुनि पारां बि जलसा मुनक़िद कया विया, जीअं त गुजरावाला में नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ बि जलसे खे ख़िताब कयो। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त चूंड जेके सरगर्मियूं आहिनि उहे आख़िरी मरहले में आहिनि ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बार बार पंहिंजी तक़रीर में हिकु ई ॻाल्हि करे रहियो आहे त हिकु शख़्स खे चोथों भेरो मरण जी कोशिश थी रही आहे। त ज़ुएब साहब सां इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी ज़ुएब साहब, पहिरीं ॻाल्हि त बिल्कुलु हीअ जेका इलेक्शन कैंपेन आहे उहा आख़िरी मरहले में आहे। बाक़ी फ़क़ति 3 ॾींहं बचिया आहिनि। 6 फेबरवरी ते राति जो 12 वॻे जेका इलेक्शन कैंपेन आहे उहा ऑफिशियली तौर ते बंदि थी वेंदी। बाक़ी हाणे अनऑफिशियली त एसी ताईं रहंदी आहे जेसि ताईं वोटर वञी वोट कास्ट नथो करे। ऐं बाक़ी उनखां पोइ वरी वीचारो बिरयानी जी प्लेट खाए घर रवानो थी वेंदो आहे। ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु इलेक्शन कैंपेन ज़बरदस्त थियूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी जे तरफ़ां नून लीग जे तरफ़ां। फ़र्क़ु सिर्फ़ु हिकिड़ो आहे त नून लीग पंजाब में खे फोकस रखियो आहे ऐं कुझु जेको आहे सो हिकु अधु जलसा हुननि केपी में कया आहिनि। पीपल्स पार्टी पंजाब में सभ खां वधीक जलसा कया आहिनि, पर फोकस 4 सूबनि खे रखियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में बि आहे मौजूदु, हिते अॻु में बि जलसा करे वियो आहे। पंजाब में त तमामु घणा जलसा कया आहिनि जेके हिननि पोयनि गुज़िरियल 15 सालनि में घटि पीपल्स पार्टी जी एतिरी एक्टिविटी असांखे पंजाब जे अंदरि नज़र न आई आहे जेतिरी हिन हिकिड़े ई 20-25 ॾींहंनि जे अंदरि जेका आई आहे। ॿियो वरी बलूचिस्तान में केपी में बिलावल भुट्टो ज़रदारी तमामु हिकिड़ी ज़बरदस्त कैंपेन ज़रूरु हलायो आहे। पर असां वटि जेका चूंडुनि जी तारीख़ आहे उहा इहा आहे त जलसा जेके आहिनि उहे इम्प्रेशन लाइ ई हूंदा आहिनि। जलसा वॾा ॾेखारे वोटर्स खे अट्रैक्ट कबो आहे ऐं पार्टी जी पोज़ीशन जो हिकिड़ो इम्प्रेशन छॾिबो आहे। ज़रूरी कोन्हे त जंहिं शहर में जंहिं इलाइक़े में कंहिं पार्टी जो वॾो जलसो थिए त नतीजा बि उनजे हक़ में अचनि, इहो ज़रूरी न हूंदो आहे। छाकाणि त तव्हां कोशिशि कंदा आहियो आख़िरी टाइम ते जॾहिं ठपो खणी बैलेट पेपर हणिणो आहे त वोटर अकेलो हूंदो आहे। ओॾी हाणे उहो तव्हां खां केतिरो मोटिवेट थियो आहे या न थियो आहे इहा हुन जे सम्झ ऐं हुनजे फ़ैसिले ते डिपेंड करे थो। पर उनजे बावजूदि ज़ाहिर आहे इहा हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे, हिकिड़ी इलेक्शन जी हिकिड़ी एक्सरसाइज़ हूंदी आहे। ऐं जेसीं ताईं जेका इलेक्शन जी जेका साइंस आहे, पीपल्स पार्टी सभिनी पार्टियुनि खां वधीक इन जो एक्सपीरियंस रखे थी। 1985 में गैर जमायती इलेक्शन्स थिया हुया, ज़िया-उल हक़ कराया हुया। पीपल्स पार्टी पहिरियों भेरो ऐं आख़िरी भेरो उन इलेक्शन जो बाइकाट कयो ऐं पीपल्स पार्टी अॼु बि पछताईंदी आहे त उन टाइम ते पीपल्स पार्टी खे बाइकाट न करिणो हुयो। ठीकु आहे, ज़िया इलेक्शन्स कराए रहियो हुयो, तोड़े जो भली गैर जमायती बुनियादनि ते कराए रहियो हुयो, पर आज़ादु हैसियत में बि पंहिंजा माण्हू ज़रूरु बीहारणु खपनि हा। जेकॾहिं तव्हां उहे वञी रिज़ल्ट खणो 85 जा, मुंहिंजे ख़्याल में हूंदा वेबसाइट ते, 1985 में अहिड़ा माण्हू सिंध जे अंदरि MNA MPA थिया जेके बाद में त वीचारा वरी टाउन जा बि चेयरमैन न चूंडी सघिया। माना हुनजी इहा हालत हुई। पर छाकाणि पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी जमात हुई ऐं हुन ॿाहिरि हुई ऐं बाइकाट करे छॾियो। ऐं उन खां पोइ ठीकु 3 सालनि खां पोइ जॾहिं 88 में इलेक्शन थिए थी ऐं उहा पार्टी बेसिस ते थिए थी, पीपल्स पार्टी हुन में इलेक्शन में हिसो वठे थी। बेनज़ीर हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी कैंपेन हलाए थी ऐं नतीजे में पीपल्स पार्टी सादी अक्सरियत सां अचे थी ऐं पोइ 2-4 पार्टियुनि खे मिलाए करे ऐं कुझु इस्टेब्लिशमेंट सां साज़बाज़ करे हुन सां एग्रीमेंट करे हुन हुकूमत ठाही। त हाणे पीपल्स पार्टी उन खां पोइ जेका मुसलसल इलेक्शन्स विढ़ंदी पई अचे त पीपल्स पार्टी खे आख़िर हद ताईं, माना आख़िरी उहो जेसि ताईं रिज़ल्ट जो पनो हथ में नथो अचे, हिन एक्सरसाइज़ जो हिकिड़ो वॾो तजुर्बो आहे। हिन साइंस जे हिकु नंढे फार्मूला खे पीपल्स पार्टी सम्झे थी ऐं उनखे ई कॉपी कयो आहे मुस्लिम लीग नून। माना PTI जो नंबर अञा इन मामले में पोइ थो अचे, छाकाणि त पीपल्स PTI खे जेका पहिरीं इलेक्शन 2018 में ॾिनी वई उहा बि 90% त इंजीनियर्ड हुई। तंहिंजे करे इंजीनियर्ड नमूने सां नतीजा हासिलु करणु ऐं वरी महिनत करे नतीजा हासिलु करण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। मतिलबु प्रैक्टिकली जहिड़े नमूने सां पीपल्स पार्टी जो कारकुन, पीपल्स पार्टी जो उहिदेदार, पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मुतहरिक हूंदो आहे, इन्वॉल्व हूंदो आहे, ईअं PTI असांखे नज़र न आई। ऐं न ई उन लेवल ते वरी तव्हांखे जेको आहे सो नून लीग नज़र अचे पई। हा, नून लीग पंजाब खे फोकस रखियो आहे, छाकाणि त नून लीग खे ख़बर आहे त पंजाब में ई खटिणो आहे त वज़ीर आज़म थींदो, न त न थींदो। 3 सूबा सीटूं जेके आहिनि से उहे हुनजे अधु जे बराबरि बि न आहिनि।
त हुननि उते फोकस रखियो आहे। पर बिलावल शरीफ साहब कराची में नून लीग जो जलसो रथियल हुयो 2-3 दफ़ा वो कैंसिल कयो वियो त नून लीग जा जेके वोटर्स आहिनि उम्मीदवार आहिनि कराची में ॾाढा मायूस नज़र अचनि पिया, इन जा कहिड़ा सबब आहिनि? सभ खां वॾो जेको तानो मिलंदो आहे न जेके एंटी पीपी जेके नेशनल जमायतूं आहिनि सिंध जे अंदरि उन्हनि खे इहो मिलंदो आहे त सिंध उन्हनि जी एजेंडा न आहे। इमरान ख़ान बि साबित करे चुको आहे, नवाज़ शरीफ़ बि साबित करे चुको आहे, ऐं इन जो तानो इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जे अॻुवाणनि खे असां टॉक शोज़ में बि घुराए ॾींदा रहिया आहियूं, सोशल मीडिया ते बि, डिजिटल मीडिया ते, ॿाहिरि आम माण्हू बि उन्हनि जे जमायतनि जे कारकुननि ऐं अॻुवाणनि खे इहो तानो ज़रूरु ॾींदो आहे त तव्हांजी लीडरशिप जी एजेंडा में सिंध न आहे। ऐं जॾहिं हाणे इलेक्शन जो टाइम हुजे ऐं वरी नवाज़ शरीफ़ न अचे त इन साॻे ताननि मेणनि जो मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे उनजो उम्मीदवारनि खे त सिंध उन्हनि वटि इंपॉर्टेंस ई नथी रखे जो हू अची तव्हांजे लाइ को हिकिड़ो जलसो कनि। सिंध में नून लीग हिकिड़ो बि जलसो न कयो आहे, हाणे ॿिनि ॾींहंनि खां पोइ जलसा बंदि थी वेंदा। इन में मुंहिंजो जेको आहे ख़्यालु त सभ खां वॾो रीज़न इहो आहे त पीपल्स पार्टी जे हथ में सिंध आहे, सिंध मां ज़बरदस्त क़ौमी असेंबली जूं सीटूं खटींदी आहे, बलूचिस्तान में हाणे पोज़ीशन माज़ी जी भेट में बहितर आहे। नून लीग वटि हींअर कुझु बि न आहे, नून लीग वटि सिर्फ़ु पंजाब हूंदो, KP में PTI आहे, बलूचिस्तान में तव्हां ॾिठो त कीअं कहिड़े तरीक़े सां शयूं मैनेज थींदियूं आहिनि, गुज़िरियल भेरे PTI खे आंदो वियो ऐं हिन भेरे वरी जेके इलेक्टेबल्स आहिनि उहे कुझु पीपल्स पार्टी कुझु नून लीग में विया आहिनि। सिंध में पीपल्स पार्टी जी ज़बरदस्त पोज़ीशन मज़बूत आहे, त नून लीग वटि त सिर्फ़ु पंजाब आहे ऐं पंजाब में बि ऑलरेडी PTI मौजूदु आहे, उनजो हिकिड़ो ज़बरदस्त असर रसूख़ आहे, वोट बैंक आहे, मथां वरी बिलावल भुट्टो ज़रदारी ज़बरदस्त तरीक़े सां पंजाब में कैंपेन पियो हलाए। सो इहो हिकिड़ो वॾो मसइलो त आहे नून लीग जे लाइ। नून लीग उतां निकिरी सिंध बलोचिस्तान KP कीअं वञे? ॻाल्हि इहा आहे त ईअं त बिलावल खे तव्हां ख़बर आहे त आसिफ़ ज़रदारी खां जॾहिं हाणे हिकिड़े इंटरव्यू में पुछियो वियो त छा पंजाब में तव्हां खां 35 सीटूं मिलंदियूं, त ज़रदारी साहिबु चयो त मैं बड़ा बोल नहीं बोलूंगा, मतिलबु हो चए थो त 35 सीटुनि जी बि दावा नथो करे सघां, इहे घणियूं आहिनि। जॾहिं पीपल्स पार्टी खे ख़बर बि आहे त पंजाब में उनखे वधि मां वधि बि जेकॾहिं उन्हनि महिनत कई त 10 सीटूं क़ौमी असेंबली जूं मस मिली सघनि थियूं, उनजे बावजूदि बिलावल हुते 20 जलसा कया आहिनि। भई पॉलिटिकली तौर ते रेस में इहो थोरो ई महसूसु कराइबो आहे त हिते मूंखे वोट न मिलंदा, तंहिंजे करे हुते मूंखे वञणु खपे। त जेकॾहिं नून लीग इहो सोचे पई त पोइ त मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी इहो चई सघे थी त बिल्कुलु इहे नून लीग हुजे, PTI हुजे, सिंध हुनजी एजेंडा में न आहे। सिंधी माण्हू बि इहो ई सम्झंदा। बिलावल साहब जेको चए थो न चोथों भेरो मरण जी कोशिशि थी थिए, त अंडरस्टूड आहे पंजाब नून लीग जे हथनि में हींअर आहे कोन। बिलावल जंहिं तरीक़े सां कैंपेन हलाई आहे मुल्कगीर, असांजे सभिनी सियासी जमायतुनि मां पीपल्स पार्टी हिकिड़ी वाहिद जमायत आहे जंहिं सॼे मुल्क में ज़बरदस्त तरीक़े सां इलेक्शन मुहिम हलाई आहे। सिंध जहिड़ो रिस्पॉन्स हुनखे किथे बि न मिलणो आहे, ख़बर बि आहे, त पर जे बावजूदि पॉलिटिकल पार्टी जो कम ई इहो आहे न। त मां तव्हांखे चयो पियो त जेका इलेक्शन जी जेका साइंस आहे ऐं हुनजी जेका एक्सरसाइज़ आहे उहा तव्हांजी जेका ड्राइंग रूम में वेही या तव्हां CEC में वेही जेका मीटिंग कंदा आहियो उनखां 100 सैकड़ो डिफरेंट आहे। उते वञिणो पवंदो आहे, तव्हांखे वोट मिले न मिले तव्हांखे वञिणो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त जेतिरनि इलाइक़नि में पीपल्स पार्टी जा जलसा थियनि था त कामयाब थींदी। पीपल्स पार्टी जी चूंड मुहिम हिन वक़्तु मज़बूत पोज़ीशन में नज़र अची रही आहे। कराची में हिन वक़्तु असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे चीफ रिपोर्टर कराची आहिनि शबीर लाशारी, असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम शबीर। वालेकुम अस्सलाम। महिरबानी शबीर वक़्तु ॾियण लाइ। शबीर, सियासी पार्टियुनि जी सरगर्मियुनि खे कराची में कीअं पिया ॾिसो? जी बिल्कुलु सियासी जेके सरगर्मियूं आहिनि कराची में उहे बिल्कुलु जारी आहिनि ऐं ख़ासि तौर ते उन्हनि पार्टियुनि मां असां ॾिसूं पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका कैंपेन आहे उहा सभिनी खां वाइब्रेंट ऐं हेठी सतह ते ग्रासरूट लेवल ते असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी वधीक सरगर्म नज़र अचे पई। हफ़्तो अॻु असां ॾिठो त आसपा भुट्टो जेको आहे ॼाणी समेत ॾखण ऐं जामाड़ी ऐं जेको आहे मनीर ज़िलनि जो दौरो कयो। सूमर ते वरी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो लिहाज़ जे चईं पंहिंजो कराची जे 3 ज़िलनि जो जेको आहे दौरो करे रहियो आहे ऐं उनखां पोइ हू लाखाण में वञी जलसो कंदो। मजमूई तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत ॿियनि पार्टियुनि जी जेका आहे मुहिम जारी आहे, त उन सभिनी मां जेका तेज़ वर्क जेको चइजे या तेज़ मुहिम चइजे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। अच्छा शबीर सिंह, गुज़िरियल ॾींहं कोरंगीअ में ॿिनि सियासी जमायतुनि जे कारकुननि विच में झेड़ो थियो आहे, हिकिड़ो ॿारड़ो मारिजी वियो ऐं 3 कारकुन ज़ख़्मी थिया। इन खां पहिरियां असांखे नार्थ नाज़माबाद में सेम सूरत हाल नज़र आई, हिकिड़ो कारकुन मारिजी वियो ऐं 3-4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अॼु सईद गनी साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं MQM वारनि जो बयान जेको आहे सो मीडिया ते रिपोर्ट थिया आहिनि। ॿिन्ही जमायतुनि हिक ॿिए ते कराचीअ जो अमुन ख़राब करण जा इल्ज़ाम हया आहिनि।
पीपल्स पार्टी त एतिरो ख़दशो बि ज़ाहिर कयो आहे त 8 फेबरवरी ते कराचीअ जूं हालतूं अञा वधीक ख़राब थी सघनि थियूं। गुज़िरियल ॾींहुं असांखे इलेक्शन कमीशन भरिसां हिकिड़ा ब्लास्ट जी न्यूज़ बि आई आहे। त ओवरऑल जेका सिचुएशन आहे इन में सिंध गवर्नमेंट छा पई करे, घरू वज़ारत इन मामले ते को इजलास तलब कयो आहे या इहे इन्हनि शयुनि खे मोड़ ॾियण जे लाइ का अॻुवाट हिकमत अमली? ॾिसो इरफान साहब, ॿ अलॻि अलॻि मामला आहिनि। हिकिड़ी आहे चूंडनि दौरान या इन जेको आहे सॼी वर्क मुहिम दौरान दहशतगर्दी जो जेको ख़तरो आहे पंजाब पंहिंजो बलूचिस्तान पोइ उहो सिंध में बि मौजूदु आहे, पर उनखे एॾी सतह ते जेको आहे अञा उजागर नथो कजे, पर उहो पंहिंजे ज़रूरु मौजूदु आहे, जंहिंजो हिकिड़ो मगर असां कल्ह ॾिठो त इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां हिकिड़ो जेको आहे उहो ब्लास्ट थियो, पर ख़ुदा चयो का वॾी उन में जेको आहे वॾो नुक़सानु न थियो। ॿियो हाणे ताज़ो इहो ॾिसण में आयो आहे त सेंट्रल ज़िलो जेको आहे कराची जो, उन में जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM विच में झेड़ा जेके आहिनि रोज़ जा मामूल बणिजी विया आहिनि। पहिरियों जेको वाक़ियो पेश आयो उहो सेंट्रल कराची जे नाज़िमाबाद वारे इलाइक़े में आयो, जंहिंमें जेको आहे पीपल्स पार्टी जी जलसे खां पोइ MQM जे कारकुननि पारां जेको आहे फायरिंग कई वई, झेड़ो थियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जूं ॿ गाॾियूं जेके आहिनि उहे साड़ियूं फायरिंग थी। बदकिस्मती सां फायरिंग जे वाक़े में MQM जो पंहिंजो ई कारकुन जेको आहे उहो क़तल थियो, जंहिं लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान जो चवणो हो त उन्हनि जी पंहिंजी फायरिंग में ई उहो माण्हू जेको आहे क़तल थियो आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तॾहिं बि इहो मुतालबो कयो त हिन वाक़े जी अदालती जांच कराई वञे। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन या उम्मीदवार उनमें मुलवस या ज़िम्मेवार आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे, जेकॾहिं MQM वारा मुलवस आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। बदकिस्मती सां गुज़िरियल राति बि जेको आहे सेंट्रल ज़िले जे न्यू कराची वारे इलाइक़े में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, जंहिं नतीजे में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे NA जे उम्मीदवार जेको आहे मुआज़ जी जेका आहे उहा कार्नर गॾिजाणी हुई। उन कार्नर गॾिजाणी में जेको आहे MQM जे कारकुननि जेको आहे हमलो कयो। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इल्ज़ाम आयो आहे त उन कार्नर गॾिजाणी में हमले में उन फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में 12 वरनि जो हिकिड़ो नींगर जेको आहे उहो क़तल थी वियो आहे, हिकु कारकुन जेको आहे ज़ख़्मी थियो आहे। शबीर, सवाल इहो आहे त इन सूरत हाल खां बचण जे लाइ ख़ासि तौर ते पोलिंग डे ते अहिड़नि मामलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ छा इंतज़ाम कया पिया वञनि, कहिड़ा मेयरमेंट वरिता विया आहिनि, जेका इंतिज़ामिया आहे स्पेशली पुलिस ऐं ख़ासि तौर ते जेको ॿिया जेके कानून लागू करण वारा इदारा आहिनि उन्हनि कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे? ॾिसो, हिन वक़्तु ताईं सेंट्रल ज़िलो अहम ज़िलो बणिजी वियो आहे ऐं हाई रिस्क आहे, पर निगरान सिंध सरकार पारां असां ॾिसूं था त उते कंहिं बि क़िस्म जा के जोगा जेके आहिनि उहे बंदोबस्त न कया विया आहिनि। नतीजे तौरु उते रोज़ानो इहे झेड़ा फॾा जेके आहिनि मामूल बणियल आहिनि। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी त इहो मुतालबो कयो आहे त इन ज़िले में जेको आहे वधीक नफ़री जेका आहे उहा डिप्लॉयमेंट कई वञे, रेंजर्स खे उते डिप्यूट कयो वञे, पुलिस जी नफ़री जेका आहे उहा उते वधाई वञे त जीअं इहे झेड़ा फॾा जेके आहिनि उहे रुकी सघजनि। अॼु इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जे सदर सईद गनी निगरान वॾे वज़ीर सां पिणु मुलाक़ात कई आहे। उन मुलाक़ात में हुन ॿुधायो त असां निगरान वॾे वज़ीर खे बि इहो चयो आहे त इन ज़िले में ख़ासि तौर ते पूरी कराची में डिप्लॉयमेंट जेका आहे उहा वधाई वञे। अमन अमान जेको आहे कराची जो उनखे जेको आहे ख़राब थियणु न ॾिनो वञे। पर बदकिस्मती इहा आहे त हिन वक़्तु ताईं असां ॾिसूं पिया त निगरान सिंध सरकार खे जेको एक्शन खणणु घुरिजे आहे क्विकली उहो जेको आहे न पियो खणो वञे। ठीकु आहे शबीर, तव्हांजी वॾी महिरबानी। कराची सी सिंध जो पाकिस्तान जो सभ खां वॾो शहर आहे ऐं पाण जेकॾहिं रुगो सूबे सिंध जी ॻाल्हि कयूं ज़ोइब साहिबु त सभ खां वधीक जेके क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि उहे बि कराची में ई आहिनि ऐं कराची जो जेको माज़ी रहियो आहे MQM जे दौर खां वठी 2000 बल्कि हाणे ताईं पाण जेकॾहिं कंटिन्यू कयूं त ॾाढो ख़ौफ़नाक रहियो आहे। ख़ासि करे MQM जे दौर में बि टारगेट किलिंग, धाड़ा, अगवा, इहे शयूं, ब्लास्ट, मामूल जो रोज़ जो मामूल बणियल हुयूं ऐं इहो ई जेको माहौल आहे पुर ख़ौफ़ वारो हिकिड़ो माहौल आहे। इन ई सदाईं वोटरनि खे ॿाहिरि निकिरण खां रोकियो आहे। हाणे 2024 जिते इहो ज़ोर भरियो पियो वञे त टर्न आउट बहितर खां बहितर हुजे त अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था, हिकिड़ा त दहशतगर्दीअ जा, ॿियो ही जेके सियासी कारकुननि जा पाण में झेड़ा फॾा फशा थियनि था त इन जो तव्हांखे छा थो लॻे त केतिरो इम्पैक्ट पवंदो टर्न आउट ते? ॿियो सियासी जमायतुनि जो इन में केतिरो असर रसूख़ या किरदारु हुजणु खपे घटि मां घटि पंहिंजे कारकुननि खे पुरअमन रखण जे लाइ ऐं अहिड़नि वाक़ियुनि जी रोकथाम लाइ? हाणे हीअ जेका 24 वारी इलेक्शन आहिनि इहा MQM जी डू एंड डाई वारी इलेक्शन अथव। MQM पंहिंजे बानी खां पोइ इहा हिकिड़ी इलेक्शन विड़ी 2018 वारी, त उन ॾिठो त तव्हां केतिरी रिड्यूस थी वई। सही, जो नेट मजबूरी तौर ते उन्हनि खे पंहिंजो लोकल गवर्नमेंट इलेक्शन कराची में बाइकाट करणी पई। हाणे ख़बर पवंदी त भई असल उन खां सवाइ हाणे हुन गैबी ताक़त खां सवाइ
या उन मां अञा बल्कि अञा चवांसि त जहिड़े नमूने सां उनजो सिस्टम हुयो त उन खां उन जेका लाइन हुई सप्लाई लाइन हुई जेका फोन लाइन थियंदी ऐं उतां ई जॾहिं उन्हनि ॾे पपियुनि जा गिफ्ट ईंदा त उन खां पोइ हाणे हिननि पंहिंजो पाण खे किथे बीहारियो आहे। हाणे इहा हुननि जी सर्वाइव जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अञा वेठा आहियूं त पोइ त हिननि जो कमु लही वेंदो। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में जेका हुकूमत अमली MQM जी रही आहे शहर में त उहो सदाईं कराची जे अंदरि सदाईं दहशत ऐं ख़ौफ़ जे विच में इलेक्शन्स थिया आहिनि। 2018 में काफ़ी हद ताईं जेके आहिनि से उहे पुरअमन ज़रूरु रहिया, उन खां पोइ लोकल बॉडीज़ वारा इलेक्शन पुरअमन रहिया, पर हिन भेरे लॻे थो त ख़दशा आहिनि त का सूरत हाल ख़राबु थी सघे थी। पर जेकॾहिं कानून लागू कंदड़ इदारनि चुस्ती ॾेखारी, हे सिर्फ़ु इन करे कयो पियो वञे त जीअं वोटर जेको उहो वोटर जेको पार्टी सां न आहे, आम वोटर आहे जेको न्यूट्रल आहे, उहो न निकिरे। ख़ौफ़ हुजे त पोइ जीअं अॻो असां पंहिंजा माण्हू हुते पहुचनि, सिर्फ़ु ख़ौफ़ जे लाइ त जीअं वोटर उन ॾींहुं पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि। ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में कानून लागू कंदड़ इदारनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त अमन बरक़रार रहे चूंडनि ताईं ऐं उन खां बाद में बि ऐं निगरान हुकूमत जी बि इहा ज़िम्मेवारी आहे ऐं वॾी ज़िम्मेवारी इलेक्शन कमीशन जी बि हिन वक़्तु आहे तू इन्हनि मामले जो नोटिस वठे ऐं अमन क़ाइमु रखण में पंहिंजो किरदारु निभाए। असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। फ़िलहालु वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो।